सेवण में भी बिनी जहाननि जे सरदार हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत के हवाले से अंजुमनी सुपाए मुस्तफ़ा और जमायत अहले सुन्नत पारां हर साल जियां हिन भेरे भी मस्जिद अक्सा का शानदार रैली कढ़ी वही। वधिक तफ़सील रियाज़ जमाली की रिपोर्ट में। मस्जिद अक्सा का जो है शानदार रैली बरामद थी है जो मुख्तलिफ रूटन का थींदे करे हज़रत कलंदर लाल शहबाज दरगाह ते इख्तिताम पज़ीर थींदो। असां सां हिन वक्त सिक्योर पुलिस जा जेके बाला ऑफिसर आशिकान जेके मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाण आक़ाए दो जहां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न वलादत जो ॾियारो केतिरे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। कुरान करीम में अल्लाह फरमायो कि लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना के तहक़ीक़ रसूलुल्लाह जी ज़िंदगी ताले बेहतरीन नमूनो है। तो अल्हम्दुलिल्लाह असां अगर मुसलमान अमल के हिसाब से अचूं मुस्तफ़ा करीम जी सुन्नतन ते अमल करण वारा बणिजी वञूं ऐं मुस्तफ़ा करीम जे तरीक़े ते हलण वारा बणिजी वञूं तो इंशाअल्लाह दुनिया आखिरत असांजी सवरजी वेंदी। हर साल जहाँ जो आहे प्रोग्राम असां अंजुमन सिपाही मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ा कंदा आहियूं ऐं इहो मस्जिद अक्सा खां निकिरंदो आहे। मस्जिद अक्सा खां पोइ जेको आहे निकिरी करे मुख़्तलिफ़ चौंकनि लाइ ऐं दरगाह खां फिरी दरगाह जे सहन मुबारक में ईंदा आहियूं। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत रखूं ऐं नमाज से मोहब्बत रखूं। 5 वक्त नमाज पढ़ो, कुरान करीम की तिलावत कयो, रसूलुल्लाह जे दीन इस्लाम ते हलो ऐं पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो। मैं तेरे गीत गावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद में क्यों ना मनावा या रसूल अल्लाह। जुलूस जी इन रैली के तमाम सुठे तरह से सिक्योरिटी प्रोवाइड की वञे ऐं उन सां गॾु असांजा ट्रैफिक जा एहलकार मौजूद आहिनि जेके रूट के क्लियर कराइनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते सबीलूं असांजी टीम ॾींहुं राति कमु करे पई ऐं न सिर्फ़ जेका सो इहो असांजे फ़र्ज़ में शामिल आहे पर गॾोगॾु इबादत में भी शामिल आहे। कलंदर शहबाज कदीम अलम पाक वटि इख्तिताम पज़ीर थियो ते ख़त्म थियो आहे जिते मरकज़ी जेको सो जलसो थींदो जंहिंमें नालियारा आलिम पंहिंजे नूरानी खिताब सां जेके आशिकान रसूल जूं दिलियूं जेके मुनवर कंदा आहिनि। कैमरामैन राजू शेख सां गॾु रियाज़ जमाली, धरती टीवी।